वक्त ॿी ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा रहूं। नव देरो खां नव देरो भरिसां चन्ना ऐं कुंबर बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में 200 रुपया ॿुधायो वञे पियो त कर्ज़ घुरण तां इहो झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान लतूं मुकूं ऐं लठियूं लॻण सबबि ॿिन्ही धुरियुनि जा 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर इहा ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा रहूं। नव देरो खां नव देरो भरिसां चन्ना ऐं कुंबर बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में 200 रुपया कर्ज़ घुरण तां झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान लतूं मुकूं लठियूं लॻण सबबि ॿिन्ही धुरियुनि जा 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। खबर के हवाले से नाज़रीन अवांखे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदा रहूं। नव देरो भरिसां चन्ना ऐं कुंबर बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में 200 रुपया कर्ज़ घुरण तां झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान लतूं मुकूं ऐं लठियूं लॻण सबबि ॿिन्ही धुरियुनि जा 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी नव देरो जो रिपोर्टर सलीम रज़ा सोलंकी असां सां लाइन ते मौजूद है। सलीम रज़ा, अपडेट कजो, वधिक छा तफ़सील आहिनि? जी, नव देरो नवी ॻोठ आहे, 5 देरो जिते चन्ना ऐं कुंबर बिरादरी जे धुरियुनि में 200 रुपया कर्ज़ भरण जी ॻाल्हि तां झेड़ो थी पियो आहे। जहिड़े दौरान लतूं मुकूं ऐं लठियूं लॻण करे ॿिन्ही धुरियुनि जा 5 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मियुनि में चन्ना धुर जा मोहबत ऐं हसनैन चन्नो शामिल आहिनि, जॾहिं त कुंबर धुर जा वकार इरफान ऐं अयाज़ कुंबर जेके आहिनि उहे रतो रत थी विया, जिन खे नवंदर अस्पताल इलाज लाइ आंदो वियो, जितां इरफान ऐं वकार कुंबर खे चांदका अस्पताल लाड़काणे मुंतक़िल कयो आहे। वाक़े बाबति जेके ज़ख़्मी हुआ उन्हनि जो चवणो त असांजी मज़दूरीअ जा 200 रुपया चन्ना धुर जा रहियल हुआ, जेकी घुरण वियासीं त हुननि हमलो करे असांखे रतो रत करे छॾियो आहे, जंहिं करे हीउ झेड़ो थी पियो। जी सलीम रज़ा, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।